जी जे कब्रिस्तान में गंदो पानी निकाल दो। जी जे कब्रिस्तान में गंदो पानी निकाल दो। जी जे कब्रिस्तान में गंदो पानी हटाओ। कब्रिस्तान में गंदगी का हटाओ। गंदो पानी निकाल दो। गंदो पानी निकाल दो। गंदगी का कब्रिस्तान के हटाओ। गंदगी का कब्रिस्तान के हटाओ। दादू मावा की कब्र में कदीमी कब्रिस्तान वाले फकीर में पब्लिक हेल्थ जे सब इंजीनियर गुलाम हुसैन पंवर ऐं म्यूनिसिपल कमेटी जूही जे CMO निसार अहमद हाल पोटो पण किने तलाउ जे पाणी जी छोड़ करण सबब सॼो कब्रिस्तान गटर जे पाणी हेठि अचण करे तहरीक लबे सुन्नत जे ॾिनल एहतजाज जे सर ते मरकज़ी जमात अहल सुन्नत PTUC यंग सिटी एक्शन कमेटी जूही ऐं ॿियनि तंज़ीमुनि जी अॻुवाणनि मरकज़ी जमात अहल सुन्नत जे सैयद नूर मोहम्मद शाह तहरीक लबैक पाकिस्तान जे मौलाना गुलाम मुस्तफ़ा लाचारी PTUC जे अमीन लिगारी नवीद अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जूही में नाके खां एहतजाजी मुज़ाहिरो करे वलियो फ़कीर कब्रिस्तान किने तलाउ जे पाणी जे अॻियां धाणो हयो वियो जिते अॻुवाण इल्ज़ाम हणंदे चयो त जूहीअ में करोड़नि रुपयनि जी लाॻत सां नाकारा ड्रेनेज सिस्टम नाकाम तामीर थियण ऐं म्यूनिसिपल कमेटी जूही जे CMO निसार अहमद हालपुर जी करप्शन सबब वलियो फ़कीर कब्रिस्तान में हथु वठी गंदे पाणीअ जे तलाउ जी छोड़ कई पई वञे जंहिंजे ख़िलाफ़ उन्हनि सख़्त एहतजाज कयो। नाज़रीन तव्हां जे साम्हूं स्क्रीन ते हज़रत वली फ़कीर जो कब्रिस्तान आहे जो कदीमी कब्रिस्तान आहे जो ही शहर जो हिन जे अंदरि कई जेके आहिनि क़बरूं मिसमार थी वियो आहिनि गंदो पाणी हिन में दाख़िल पियो थिए और वरी कब्रिस्तान तव्हांखे ॾेख ॾेई रहियो आहे त केतिरो हिन जे अंदरि गटर जो पाणी दाख़िल थी वियो आहे। कब्रिस्तान तव्हांखे निशान स्मार थी वियो आहे न गटर जो पाणी हिन जे अंदरि दाख़िल थी वञे थो ऐं म्यूनिसिपल अमलो तमामु ख़ामोश तमाशाई बणियल आहे। स्क्रीन जे तव्हांजे साम्हूं